अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज न्यूज में भली कार माया का ज़ाला। गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में तहरीक इंसाफ के वाज़े सरसी हासिल। गैर सरकारी गैर हतमी नतीजन मूजिब पीटीआई 9 सीटूं खटे वरतियूं। पीपल्स पार्टी जा 4, नून लीग जा 2 ऐं MWM जो 1। पीटीआई उम्मीदवार राजा ज़किया था PP जे अगूणे वॾे वज़ीर मेहदी शाह के शिकस्त। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गिलगित बल्तिस्तान के चूंड नतीजन के रद्द करे छॾियो। संदसि चवण आहे त चूंडुनि खे शिरकत कंदासीं। रावलपिंडी के एहतिसाब अदालत LNG रेफरेंस में अगूणे वज़ीर आज़म शाहिद खाकन अब्बासी, अगूणे नाणे वारे वज़ीर मिफ्ताह इस्माइल ऐं शेख इमरानुल हक ते फर्द जुर्म लागू करे जी रेफरेंस में प्रोसिक्यूटर खां 19 नवंबर ते शाहिदियूं तलब करे वरितियूं। स्कूल बंद करण जो फैसलो नाहे थियो। सियारे जूं मोकलूं वधाइण जी तजवीज़ आहे। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जूं बैनल सूबाई तालीम वारनि वज़ीरनि जे ख़ासि इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। शफ़क़त महमूद जो चवणु आहे त ॿारनि ऐं उस्तादनि जी जान सभ खां अज़ीज़ आहे, पर अञा स्कूल बंदि करण जो फैसलो नाहे थियो। स्कूलनि जी बंदिश बाबति फैसलो 1 हफ़्ते खां पोइ कयो वेंदो। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह भी कोरोना वायरस जो शिकार थी वियो। वॾे वज़ीर कोरोना वायरस में मुब्तला हुजण जी तस्दीक करे छॾी। जो शिकार थी वियो, घर में आइसोलेट। पाकिस्तान में कोरोना केसेस में तेज़ीअ सां वाधि। कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण जी शरह 7.2% थी वई। मुल्क में कोरोना जारी। कोरोना वायरस वधीक 19 ॼणनि खां हयातूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 7160 थी वियो। NCOC 28 केस ज़ाहिर थिया, जंहिंखां पोइ मरीज़नि जो अंग वधी 3,59,032 ताईं पहुची वियो। फाल केसनि जो अंग 28,048 थी वियो। 3,23,000 सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडो जाम में कोरोना जा केस यूनिवर्सिटी बंद। तर्जुमान जो चवणु आहे त 5 शागिर्दनि में कोरोना जी तस्दीक खां पोइ तदरीसी सरगर्मियूं 1 हफ़्ते लाइ मुअतल रहंदियूं। सिंध यूनिवर्सिटी जे 7 मुलाज़िमनि में कोरोना वायरस जी तस्दीक। DHO मूजिब कोरोना में मुब्तला मुलाज़िम हैदराबाद जा रहवासी आहिनि। इस्लामाबाद की एहतिसाब अदालत ठट्टो वाटर सप्लाई रेफरेंस में अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी 1 ॾींहुं हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि वारे केस में जांच मुकमल न करे सघियो। सिंध हाई कोर्ट ज़ियाउल हसन लंजार ऐं ॿियनि जी ज़मानत 24 डिसंबर ताईं वाध करे छॾी। अदालत नेब सखर खे इंक्वायरी मुकमल करण जो हुकुम ॾींदे रिपोर्ट तलब करे वरिती। टंडोलैया जे टंडो सूमरो वारे इलाइक़े में कुते जो ॾाढ़ियल वधीक हिकु नींगर फौत थी वियो। 4 वरहनि जे नींगर मोहम्मद राफ़ी कराची जी अस्पताल में दम ॾिनो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान
होती ॿारनि जो अंग बद थी वियो। ऐं सखर जे बैराज कॉलोनी में आपाशी ज़मीन ते कब्ज़ा हटाइण लाइ ऑपरेशन के